अस्सलाम वालेकुम। किस्सा गो में अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियां। हिकु ॿियो परॾेही तर्जुमो, हिकु ॿी ज़िंदगी जी नसीहत खणी अवां जी ख़िदमत में हाज़िर। हिकु शख़्स जो नालो सैम हुयो ऐं सैम चयो त मुंहिंजी हिकिड़ी आदत आहे त मां आचर जे ॾिहाड़े सुबुह साण कॉफ़ी जो हिकिड़ो कप ठाहींदो आहियां ऐं कप ठाहिण खां पोइ ॿाहिरि रेडियो ते पंहिंजो मनपसंदि प्रोग्राम ॿुधंदो आहियां। मुंहिंजी वाइफ कॾहिं कॾहिं मूंखे चवंदी आहे त पाण जल्दी उथूं ऐं तूं मूंखे जल्दी उथार त पाण कॉफ़ी गॾु पियूं ऐं ॿाहिरि किथे नाश्तो करणु हलूं, पर मां सदाईं हुनखे इनकार कंदो आहियां ऐं चवंदो आहियां त तूं सुबुह जो देरि ताईं आरामु कंदी कर, मुंहिंजो आचर ख़राबु न कंदी कर। आचर ॾिहाड़े मां इहो ई हिकिड़ो शुगुल करणु चाहियां थो त मां कॉफ़ी पियां ऐं पंहिंजो मनपसंदि प्रोग्राम ॿुधां। मूं पंहिंजे लाइ गरम कप कॉफ़ी जो तयारु कयो ऐं उनखे खणी मां पंहिंजे मनपसंदि बाग़ में जुगटे में वण जे हेठां वेठुसि ऐं रेडियो ऑन करे छॾियो। हाणे जॾहिं मूं रेडियो ऑन कयो त उते जेको मेज़बान हुयो उनजो नालो जेरी हुयो ऐं उन वटि हिकिड़ो महिमान मौजूदु हुयो जंहिंजो नालो आर्चर हुयो। जेरी आर्चर खां सवाल करे पियो ऐं आर्चर हुनखे पंहिंजी ज़िंदगी जा किसा ॿुधाए पियो। त आर्चर हुनखे चयो त जेरी, मां तोसां हिकिड़ी अहम ॻाल्हि करणु चाहियां थो त मूं पंहिंजी ज़िंदगीअ खे हिकिड़ी जुमिले मां सिखियो आहे त तो वटि केतिरा चिधा आहिनि, हाउ मनी पेबल्स यू हैव, तो वटि केतिरा कंचा आहिनि, केतिरियूं गोलियूं तो वटि आहिनि। त हिते जेरी हैरान थी वियो त हीअ कहिड़े क़िस्म जी ॻाल्हि थो करे। चई तूं पंहिंजी ॻाल्हि जी वज़ाहत कर। चई ॻाल्हि इहा आहे त जॾहिं मां पंहिंजी ज़िंदगी में अमली तौर ते तरबियत हासिलु करे रहियो हुउसि त हिकिड़े भेरे हिकिड़े उस्ताद मूंखे चयो त असीं सरासर ज़िंदगी में केतिरो जीअंदा आहियूं। हाणे जेकॾहिं असांजे मुल्क में सरासर ज़िंदगी जीअण जी सघ 65 साल आहे त उन जो मतिलबु आहे त असांखे 3380 हफ़्ता मिलनि था 65 सालनि में। जेकॾहिं असां उन्हनि हफ़्तनि जो शऊर रखंदे ओतिरा कंचा, ओतिरियूं गोलियूं, ओतिरा चिधा, ओतिरा पेबल्स कंहिं शीशे जी बरनीअ में मुंतक़िल करे रखूं ऐं हर हफ़्ते ख़तमु थियण खां पोइ असां उन्हनि मां हिकिड़ो हिकिड़ो कढी ॿाहिरि उछलाईंदा वञूं त जेतिरो खुटंदा वेंदा ओतिरो असांखे शिदत सां अहसासु थींदो ज़िंदगी में अञा असां केतिरा हफ़्ता वधीक जी सघूं था ऐं असांखे केतिरो कमु वधीक करणु घुरिजे। चई मूंखे इहा ॻाल्हि जॾहिं मूंखे पंहिंजो उस्ताद सम्झाई त उन महिल मां 45 साल जी ॼमार जो हुउसि। मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में न आई त इहो कीअं करणु घुरिजे, पर बहरहाल मूं ईअं कयो त मूं सोचियो त जेकर मां 45 सालनि जी ॼमार जो थी चुको आहियां त हाणे ईअं आहे त मां पंहिंजा 2340 हफ़्ता जेके आहिनि से ख़र्चु करे चुको आहियां ऐं ख़ाली मूं वटि 1040 हफ़्ता बाक़ी बचनि था। त मूं छा कयो जो मां वियुसि बाज़ारि ऐं उतां मूं 1040 गोलियूं वरितियूं, कंचा वरिता, पेबल्स, मार्बल जेके चइबो आहे ऐं चिधा चवंदा आहियूं असां, ऐं उहो मूं हिकिड़ी बरनीअ में रखिया ऐं मूं हाणे ईअं कयो त हर हफ़्ते छंछरु जो ॾींहुं हूंदो हुयो त हुन मां हिकिड़ी गोली मां कढी उछलाए छॾींदो हुउसि। हाणे मूंखे वक़्त जो अहसासु थियणु लॻो त ज़िंदगी में असां वटि केतिरो वक़्तु बाक़ी बचे थो ऐं असांखे केॾी तेज़ीअ सां पंहिंजी कमनि जे लाइ कोशिशि करणी आहे ऐं ॿियनि जी मदद में केतिरो वाफ़र अॻियां अचिणो आहे। ऐं तोखे हिकिड़ी अजीब ॻाल्हि ॿुधायां जेरी, आर्चर चए थो त गुज़िरियल हफ़्ते मूं पंहिंजी बरनीअ मां आख़िरी चिधो कंचो कढी उछलाए छॾियो। हाणे उहा बरनी ख़ाली आहे। माना मां सरासर 65 सालनि जी हयातीअ खां हिकिड़ो हफ़्तो मथे अची चुको आहियां। हाणे मां जेको बि जियां पियो मां बोनस में जियां पियो थो। त इहो हिकिड़ो वॾो कैलकुलेशन आहे जेको मूं ज़िंदगी जे बारे में कयो आहे ऐं मां चाहियां थो त मुंहिंजा ॿुधंदड़ बि सोचीनि त हुननि वटि बाक़ी बोतल में केतिरा चिधा बचा आहिनि। सैम जॾहिं इहा सॼी ॻाल्हि ॿुधी त चई मां वाइड़ो थी वियुसि। मूं सोचियो हीउ छा पियो त चवे। मां उथियुसि, बसि मूं उते जिते रेडियो बंदि कयो, कॉफ़ी जो मग अधु पीतो हुउमि, अधु खणी मां भॻुसि ऐं मूं पंहिंजी घरवारी खे उथारियो। मूं चयो ख़ुशबख़्त उथ, बसि हाणे पाण खे हलिणो आहे। चई केॾांहुं हलिणो आहे? मूं चयो त मूंखे तोसां गॾु कॉफ़ी पीअणी आहे, मूंखे तोसां गॾु नाश्तो करिणो आहे ऐं तंहिंखां सवाइ मूंखे हाणे बाज़ारि मां कुझु गोलियूं बि वठणियूं आहिनि जेके मूंखे हिकिड़ी बोतल में भरे रखणियूं आहिनि ऐं पंहिंजी ज़िंदगी जो खातो करिणो आहे। ख़ौतिन नज़र इहा ॻाल्हि आहे, इहा ॻाल्हि पंहिंजी जाइ ते बिल्कुलु हिकिड़ी ख़ासि अहमियत रखे थी त हिकिड़ी कैलकुलेशन आहे जेका ज़िंदगी में असांजे साम्हूं हणणु घुरिजे। पर असां सभिनी सोचियो आहे त हयाती में घणा ॾींहं असांखे अंदाज़नि बाक़ी बचनि था। मायूसी तरफ़ न वञिजो, इहो सोचणो ई कोन्हे को त अलाए बाक़ी हाणे छा आहे कीअं, ईअं न आहे। ॻाल्हि इहा त जॾहिं माण्हू खे पंहिंजी कथ हुजे थी न, जॾहिं हिकिड़ो टाइम टेबल हुजे थो त ज़िंदगी गुज़ारणु आसान थी वञे थी। मोहबतुनि जे मौक़नि जो लुत्फ़ु वधीक अचे थो। इंसानु महसूसु करे थो त ज़िंदगीअ में जेके बि साथूं हाणे असां वटि महिमान आहिनि उन्हनि में हयाती जो क़दुरु करणु, ॿियनि जी ख़िदमत करणु, ॿियनि सां गॾु हलणु, ॿियनि जे अहसास खे साण रखणु, उहो केतिरो अहम आहे। उनजी अहमियत वक़्तनि फ़वक़्तनि वधंदी रहे थी। ऐं किथे हिकिड़ो जुमिलो पढ़ियो हो मूं त जेकॾहिं अव्हां वक़्त जो अहसासु कयो था त वक़्तु बि अव्हां जो अहसासु करे थो।
आबाद हुजो, शाद हुजो, जिते बि हुजो ख़ुशि हुजो, आबाद सलामत हूंदो। वॾी महिरबानी अव्हां जी, मौला जे हवाले।